नाज़रीन बे पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त बाढ़ में नकली भाण इस्तेमाल करण सबब सारियाले फसलनि जे आबाद गारनि खे कापारी धक रसियो आहे। आबाद गारनि आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। चाइना बीज जेके आहिनि, हाइब्रिड जेके बीज आहिनि, इहे तक़रीबन हे मिलावट था कनि। अधु मिलावट करे असांखे चवनि था हिन सर्फ सही न आहे ऐं उन में अधु खस थी थो वञे, अधु पापड़ थी थो वञे। असां वटि तमामु तकलीफ़ आहे। ऐं ॿियो वरी हे बीज निसरनि ई कोन था, नेसर ई न आहे। उन जे करे अपील आहे असांजी हिनखे पंहिंजो गवर्नमेंट खे, त गवर्नमेंट पंहिंजो इहो तदारक हे हालत आहे बीज जी, हे बीज जी हालत आहे। ॾिसो हाईब्रिड बीज आहे, असांखे तमामु ख़राबु बीज मिली वियो आहे। असांजा हे संग जेके आहिनि कुल अध ते खस थी विया आहिनि। सो असां महिरबानी करे असां रिपोर्ट अपील कयूं था त असांजा माना आधार थिए। असां ग़रीब माण्हू, असां काॾे वञूं, काड़ा ख़र्च असांजा वधी विया आहिनि, हर शइ माना वधी वई आहे। असां हे वॾो खस थी वियो आहे, असांजा कुझु फसल असांजा का शइ न बची आहे। ख़र्च तव्हां ॾिसो फी एकड़ ते 20,000 खां मथे असां ग़रीबनि जो ख़र्चु आहे। असां ग़रीब माण्हू छा कयूं, असांजो पोरियो इहो ई आहे। असां इहो ई कयूं था, पोरियो हारी माण्हू आहियूं, ज़मींदारनि खे इलाज करे बनियूं धनियूं वठूं था। हारी माण्हू इहो बनियूं कयूं था, ज़मींदार बीज वठी असांखे हाइब्रिड जा ॾियनि था, कंपनी वारा वरी बीज सही नमूने सां असांखे नथा ॾियनि। मुख़्तलिफ़ बीज था कयूं असां। मर्द वठी वियो आहे ऐं ॿियो हे ॾिसो था पाण त हिन में खस लॻो पियो आहे। गर्मी जे करे था चवनि कंपनी वारा बाबा हीअं थियो आहे। किथे किथे फसल ॾिसंदे भलो निसिरियो आहे, किथे हीअं थी वियो आहे।